अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, सिंध जे तालीमी मयार जो हींअर अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो त ख़ासि तौर ते जेके यूनिवर्सिटीज़ में आए ॾींहुं जेके के वाक़िया थियनि था, उहे वाक़िया एतिरो हाइप क्रिएट कनि था जो न सिर्फ़ सिंध ताईं बल्कि ओवरऑल उहे सिंध जे तालीमी निज़ाम ते तनक़ीद थींदी आहे। रिसेंटली दादू में सिंध यूनिवर्सिटी दादू कैंपस में हिकिड़ो इंसिडेंट थियो जंहिंमें प्रोफेसरनि ऐं प्रो वाइस चांसलर पाण में आमो साम्हूं हुआ, जंहिंजे करे प्रोफेसरनि पारां बाइकॉट कयो वियो क्लासनि खां। उन हवाले सां शागिर्द बि ज़ाहिर आहे मीडिया टॉक कयो, उन्हनि बि प्रोटेस्ट कयो त ज़ाहिर आहे प्रोफेसरनि ऐं प्रो वाइस चांसलर जे मामले में शागिर्दनि जी जेका तालीम आहे उहा सख़्तु मुतासिर थिए थी। पर उन मामले खां पोइ काल्ह प्रो वाइस चांसलर अज़हर अली शाह साहब जिते जंहिं महिल हू कैंपस ते पहुता त उनखां पोइ हू कुझु अहिड़ियूं हरकतूं कयूं जेके सोशल मीडिया ते उन जा क्लिप्स वायरल थी विया ऐं उनखां पोइ सख़्तु तनक़ीद कई वई सोशल मीडिया ते। ऐं उनखां पोइ सूबाई वज़ीर जेके आहिनि इस्माइल राहू साहब, उन्हनि बि नोटिस वरितो। नोटिस वठण खां पोइ उन्हनि 15 ॾींहंनि जी जेका इंक्वायरी आहे उनजी रिपोर्ट पेश करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। जेका इंक्वायरी कमेटी जा जेके चेयरमैन आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। हाणे ॾिसिजे उहा 15 ॾींहंनि जी जेका इंक्वायरी रिपोर्ट आहे उनमें छा थो अचे, पर उन हवाले सां जेके शागिर्द आहिनि उन्हनि जा बि सीरियस कंसर्न्स आहिनि। उनखां अलावा प्रोफेसरनि जा बि सीरियस कंसर्न्स आहिनि। पहिरियों पाण ॻाल्हि ॿोल ॿुधूं था त प्रोफेसर जेके आहिनि उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे, उन जा छा तासुरात आहिनि। असांजा कंसर्नड स्टूडेंट जिन जेके असांखे 4 सब्जेक्ट असांखे असाइन थियल आहिनि ऐं 4 ई ॾींहं मां पंहिंजा सब्जेक्ट ऐं मुंहिंजा जेके कोलीग्स आहिनि सभु असां पंहिंजा सब्जेक्ट्स वठंदा आहियूं। इहा शइ तव्हां वेरीफाई कंदो असांजे कंसर्न सब्जेक्ट जे स्टूडेंट्स खां रेंडमली तव्हां पुछी वठो, असां हाज़िर रहंदा आहियूं हफ़्ते जा सभु ॾींहं। हाँ, सिर्फ़ु वजह इहा ई आहे त हीउ माण्हू शराब या अहिड़ी शइ वापराए थो जंहिंसां हीउ पंहिंजे होश हवास मां निकिरी थो वञे। ऐं ईअं ई आख़िरी साल जो जेको वाइवा थियो आहे उन में बि आयो, असांजी एक्सटर्नल आयल हुई उरूसा शेख, उनजे साम्हूं बि इहो कुझु हरकतूं थियूं, पोइ उहा हली वई हुआ। सो नॉर्मल एक्टिविटीज़ खे जेको आहे उहो हलणु नथो ॾिए, पीसफुल जेके आहिनि उन जे करे असां प्रोटेस्ट कयो आहे त जेको आहे हिकिड़ो अहिड़ो माण्हू कैंपस खे ॾिनो वञे जेको हिकिड़ो हिन कैंपस खे एकेडमिक इन्वायरमेंट खे साज़गार बणाए। ऐं पाण HOD आहियां IT जो, मुंहिंजी AI में जेका PhD आहे ऐं मुंहिंजो प्रोफाइल तमामु सुठो रिसर्च प्रोफाइल आहे। असां हिते 2012 खां कमु करियूं था पिया। नाज़रीन, अवां प्रोफेसरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। प्रोफेसरनि प्रो वाइस चांसलर अज़हर अली शाह साहब ते ज़ाहिरा तनक़ीद बि कई, उन सां गॾोगॾु एलिगेशन्स बि हया। उनमें जंहिं अवां फीमेल प्रोफेसर जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि बि उन्हनि जे हरासमेंट जे हवाले सां एलिगेशन्स हया। उन ते पाण ॾिठोसीं। हींअर पाण शागिर्दनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधनि था थी, इन मामले ते शागिर्दनि जो छा चवणु आहे, अचो तव्हांखे ॾेखारियूं। पर इहो उस्तादनि जो पाण में मसइलो आहे, उन में असांजे शागिर्दनि जा क्लास नथा हलनि। असां जेको दोस्तनि बाइकाट कयो आहे क्लासनि जो या टीचरनि बाइकाट कयो आहे, असां उन ॻाल्हि खे ॾिठो न वञे त असां उहो था चयूं त असांजे क्लास हलाया वञनि ऐं शागिर्दनि खे डिस्टर्ब न कयो वञे। हीअ जेके उस्तादनि जा मसइला आहिनि उन में आला ऑफिसर अचनि ऐं उन में ई पाण में वेही करे मसइला हल कनि, न इन विच में शागिर्दनि खे आंदो वञे। असांजो इहो ई चवणु आहे त असांजा क्लास हलाया वञे। नाज़रीन, अवां शागिर्दनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं शागिर्दनि ज़ाहिर अहम ॻाल्हि कई त हिन प्रोफेसरनि ऐं प्रो वाइस चांसलरनि जे मामलनि ते हमेशह खां तालीम मुतासिर थिए थी ऐं उन हवाले सां शागिर्दनि जा बि ज़ाहिर सीरियस कंसर्न्स आहिनि। पर ख़ासि तौर ते हींअर ॾिसिजे त इहो जेको वाक़ियो रिपोर्ट थियो ऐं उनखां पोइ उनजो नोटिस वरितो वियो आहे सूबाई वज़ीर सां। हाणे ॾिसिजे त छा कार्रवाई थिए थी, पर हींअर अज़हर अली शाह खे मुअतल कयो वियो आहे ऐं इहा इंक्वायरी रिपोर्ट जेका आहे उहा 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू साहब ते पहुचंदी ऐं वधीक ख़बर पवंदी। पर पहिरियां हिन ते पाण अपडेट्स मालूम कंदासीं ऐं ॼाणणु चाहींदासीं त बख़ुदि अज़हर अली शाह साहब जो छा चवणु आहे इन मामले ते, उन्हनि जा कहिड़ा कंसर्न्स आहिनि हिन मामले ते, ख़ासि तौर ते जेके उन्हनि मथां एलिगेशन्स लॻाया विया आहिनि उन हवाले सां उहे तरदीद कनि था या तसदीक़ कनि था ऐं मामिलो छा हुयो उन्हनि खां पाण ॼाणंदासीं। पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे प्रो वाइस चांसलर आहिनि सिंध यूनिवर्सिटी दादू कैंपस जा अज़हर अली शाह साहब। वॾी महिरबानी शाह साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। शाह साहब, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो हीउ मामिलो आहे छा, बेसिकली कहिड़ी वजह हुई जंहिंजे करे उस्ताद ऐं अवां आमो साम्हूं थिया ऐं अवां पारां बि ज़ाहिर आहे उते जेको कुझु थियो उहो बि असीं ॾिठो फुटेज जे ज़रिए, पर ख़ासि तौर ते उस्तादनि अवां ते ऐं फीमेल जेके प्रोफेसर्स आहिनि उन्हनि पारां अवां ते एलिगेशन्स लॻाया विया, उन ते अवां छा चवणु चाहींदा? साईं, मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हीउ हिकिड़ो केस आहे गोसरू टीचर्स वर्सेस अज़हर शाह। हिकु पासे गोसरू टीचर आहिनि ऐं ॿिए पासे ईमानदार टीचर आहे जेको पाण क्लास वठे थो ऐं ॿियनि खे चवे थो तव्हां क्लास वठो।
ऐं इहो हिकिड़ो इदारो न आहे, सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू न आहे, पर इहो हर इदारे जो सम्झो त हिकिड़ो किरदारु आहे, हिकिड़ो घोसड़ो आहे ऐं ॿियो ईमानदार आहे। इहो उन्हनि जी फ़ाइदा आहे। जी अज़र शाह साहब, इहो बि ॿुधाइजो उनखां पोइ ज़ाहिर आहे उस्तादनि पारां त ठीकु आहे, उन्हनि जो मामिलो पंहिंजी जाइ ते हुयो, पर उनखां पोइ जेको ख़ासि तौर ते शागिर्दनि पारां बि अव्हां ते एलिगेशन्स लॻाया विया ऐं उनखां अलावा शागिर्दनि बि इहा ॻाल्हि कई आहे त उन्हनि जी तालीम ज़ाहिर आहे इन मामले ते मुतासिर थिए थी। ज़ाहिर आहे शागिर्दनि जो हींअर सोचणो आहे ऐं अव्हां हिन वक़्तु उते लीडिंग पोज़ीशन में हुआ ऐं अव्हां न पिया सम्झो त अव्हां इन विच में जेको मामिलो हुयो उन मां शागिर्दनि जी तालीम मुतासिर पए थी? साईं, घोसड़ो टीचर घोसड़ो मार्कूं ॾींदो आहे, घोसड़ो मार्कूं ॾींदो आहे। घोसड़ो मार्कूं माना जेको घोसड़ो शागिर्द हूंदा हुनखे मार्कूं मिलंदियूं आहिनि। पोइ हाणे शागिर्दनि खे उहे कीअं न यूज़ कंदा, ऐं उहे शागिर्द जेके उन्हनि जे डायरेक्ट पंहिंजे डिपार्टमेंट जा आहिनि, ॿिया बि शागिर्द आहिनि। अच्छा शाह साहब, इहो बि ॿुधाइजो अव्हां ते ख़ासि तौर ते ॿी सोशल मीडिया ते अव्हां ते इन मामले ते बि सख़्तु तनक़ीद कई पई वञे, अव्हां जो जेको उते एटीट्यूड हुयो या अव्हां जो उते सेंस ऑफ ह्यूमर जेको चइजे, ख़ासि तौर ते अव्हां ते एलिगेशन्स लॻाया पिया वञनि सोशल मीडिया ते त अव्हां नशे जी हालत में हुआ, इन ॻाल्हि खे अव्हां तस्दीक या तरदीद कजो, छा वाक़ई अहिड़ो जेको वाक़ियो पेश आयो इहो न अचणु घुरिजे? हा साईं, तहदीद जे लाइ लफ़्ज़ कोन्हनि के त हिकु माण्हू जेको पाण खे साफ़ ई थो चवे उहो कंहिंजे इज़तुनि ते हमला करे ऐं उहो जेकॾहिं साम्हूं अचे ऐं पोइ माण्हू खे ख़बर कोन पवंदी आहे त मां इल्म जो प्यासो आहियां या चिल्म जो प्यासो आहियां। अच्छा शाह साहब, उनखां अलावा सूबाई वज़ीर जेके आहिनि इस्माइल राहो साहब, उन्हनि बि नोटिस वरितो आहे हिन मामले जो ऐं उहा इंक्वायरी जेका आहे 15 ॾींहंनि में रिपोर्ट पेश कंदी। अव्हां सम्झो पिया त अव्हां खे इन मामले ते ऐं ख़ासि तौर ते हरासमेंट जे हवाले सां जेके एलिगेशन्स आहिनि उन मां अव्हां आज़ादु थी वेंदो ऐं इहे जेके एलिगेशन्स आहिनि इहे फॉल्स साबित थींदा? मूंखे भिटाई वारी सिंध जी उमेदु आहे, अॼु जी सिंध मां भिटाई वारी सिंध जी उमेदु आहे। जेकॾहिं असां चाहियूं था त भिटाई वारी सिंध हुजे त मूंखे उमेदु आहे त इन भिटाई वारी फिक्र जे लिहाज़ सां मूंसां इंसाफ़ थींदो। अच्छा साईं, उनखां अलावा इन वाक़िए जो थोरो पस मंज़र ॾिसिजे शाह साहब, त इहो वाक़ियो पेश छो आयो, छाजे करे इहे मामला पेश थिया? त पर हीअ त जेको कल्ह इंसिडेंट थियो इहो पंहिंजी जाइ ते, पर उनखां अलावा छा वजह हुई जो अव्हां जा ऐं उस्तादनि जा पाण में इख़्तिलाफ़ साम्हूं आया? मस्टर रोल जंहिं ते को बि मुलाज़िम सही कंदो आहे उहो एडमिनिस्ट्रेशन जो त सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू में आहे मौजूदु, पर टीचर्स मस्टर रोल सारनि खां कोन पिया रखनि। मूंखां पहिरियां जेको फोकल पर्सन या इंचार्ज या प्रो वाइस चांसलर मूंखां पहिरियां हुयो ऐं हिन वीसी खां पहिरें वारे वाइस चांसलर जे दौर में हुयो, त उन कॾहिं चेक कोन कयो ऐं न हिन उनखे रखणु ॾिनो, हिननि उनखे रखणु ॾिनो। तंहिंजे करे मस्टर रोल ई न हुजे जंहिं इदारे में, ऐं मस्टर रोल लॻाइण ते एतिरो रिएक्शन थिए उन्हनि घोसड़ो उस्तादनि जे तरफ़ां, ऐं उन ते इंक्वायरी कनि मूंखे त इन ते बि हैरत आहे, राहू साहब ते बि हैरत आहे ऐं प्रोफेसर मरी साहब ते बि हैरत। अच्छा शाह साहब, आख़िर में इहो ॿुधाइजो, मूं इंट्रो में एसओटी हलाई, उनमें जेका फीमेल उतां जी प्रोफेसर आहे उन्हनि वीडियो टॉक कयो, सिंध टीवी सां ॻाल्हायो ऐं उते उन्हनि अहम इहा ॻाल्हि कई त 2012 खां मां हिते टीचिंग कयां पई, पढ़ायां पई, सब्जेक्ट्स वठूं पिया प्रॉपरली, पर उनखां अलावा उन्हनि इहा अहम ॻाल्हि कई त हीअ जेके एलिगेशन्स न सिर्फ़ु असां आणूं पिया, पर कुझु टाइम पहिरियां हिकिड़ी फीमेल प्रोफेसर आई, उन्हनि सां बि अव्हां जो उन्हनि चयो त अव्हां गैर अख़लाक़ी हरकत कई। छा वाक़ई में हिन खां पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा को वाक़िया पेश आया या अहिड़ा के एलिगेशन्स अव्हां जे मथां पहिरियां बि लॻाया विया? का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। असल में छा आहे जो जीअं टीचर जी तव्हां ॻाल्हि था कयो, 4 साल 4.5 साल जेका PhD जी मोकल हूंदी आहे उहा गुज़ारे आई, ऐं उन खां पोइ जॾहिं जॉइन कयईं, पहिरियों हफ़्तो हुयो सेमेस्टर जो क्लास शुरू थिया 19 जनवरी खां, त उन पहिरें हफ़्ते में वरी मोकल कई। मुंहिंजो तव्हां 4 साल 4.5 साल मोकल करे आया आहियो, जॉइनिंग खां इमीडिएटली जॾहिं असां वरी नओं सेशन शुरू कयोसीं, नवां शागिर्द त छा आहे इंग्लिश वेंदो सीनियर टीचर कोन्हनि खे मौजूदु, त तव्हां मौजूदु हुजो, त उन ते ई एलिगेशन फेक एलिगेशन उहे ठाहे, छाजे करे जेको क्वालिटी ऑफ एजुकेशन आहे, तइलीमी मयार आहे, उहो बहितर थिए यूनिवर्सिटी जो। त हाणे जेकॾहिं घोसड़ुनि खे कंसिडरेशन मिलंदी
मिनिस्टर बि ॾींदा ऐं वाइस चांसलर बि ॾींदा त पोइ मां सम्झां को बि इदारो सुठी कोन सघंदो सिंध जो। अच्छा, ही जेका हाणे हींअर इंक्वायरी जेका रखी वई आहे ऐं उहा इंक्वायरी ॾिसंदा वाइस चांसलर जेके आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, उन्हनि खे इहा इंक्वायरी जे लाइ उन्हनि कमेटी जो मेंबर बणायो वियो आहे। अव्हां छा पिया सम्झो जेकी हू इंक्वायरी कंदा, अव्हां उन्हनि में मुतमिन आहियो त ही इंक्वायरी जेका आहे उहा साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदी? साईं, मिसपरसेप्शन्स तमामु घणा आहिनि, छो जो अॼु जॾहिं इंक्वायरी कमेटी मुंहिंजे साम्हूं आई ऐं हुन खां पहिरियां हिकिड़ो रिलीविंग वारो नोटिफिकेशन रजिस्ट्रार जे तरफ़ां मूं ॾिठो ऐं मूं हुननि खां पुछियो त हुननि अहिड़े लेटर ते हैरानगी ज़ाहिर कई ऐं लेटर में लिखियल हो त कमेटी जे रिकमेंडेशन ते इहो लेटर जारी थो कयो वञे। त मूंखे हिकिड़ो कंट्राडिक्शन, वाज़े कंट्राडिक्शन जो तज़ाद नज़र आयो त कमेटी जी हैसियत छा आहे, कमेटी जी हैसियत छा आहे ऐं फ़ैसिला कीअं पिया थियनि, फ़ैसिला कीअं पिया थियनि, कमेटी जी हैसियत छा आहे, फ़ैसिला मथां कया पिया थियनि पॉलिटिकल बेसिस ते। अच्छा शाह साहब, माना इन मां अव्हां immediately मुतमिन आहियो इन जांच कमेटी मां ऐं अव्हां बेइतमादी जो इज़हार कयो पिया मुंहिंजे प्रोग्राम जे थ्रू? मां कमेटी मां मुतमिन आहियां, पर कमेटी खे सुपरसीड करे जेके एक्शन्स खयां था वञनि उन्हनि मां मुतमिन न आहियां। ठीक है साईं, ठीक है, वॾी महिरबानी अज़हर शाह साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हींअर पाण सां प्रो वाइस चांसलर अज़हर अली शाह साहब मौजूद हुआ। शाह साहब पंहिंजूं जेके ॻाल्हियूं हुयूं या जेके उन्हनि जे मथां लॻल एलिगेशन्स हुया उन्हनि हवाले सां उन्हनि तरदीद कंदा रहिया ऐं उनखां अलावा ख़ासि तौर ते हिन जांच कमेटी मां बि उहे एतिरो ख़ासि मुतमिन नज़र कोन पिया आया, पर उन्हनि इहा ॻाल्हि कई त मिसकनसेप्शन्स तमामु घणा आहिनि, पर वधीक ही 15 ॾींहंनि अंदरि जेका इंक्वायरी रिपोर्ट आहे उहा पेश कई वेंदी सूबाई वज़ीर ॾांहुं, छाकाणि त सूबाई वज़ीर नोटिस वरितो आहे हिन मामले जो, वधीक ॾिसिजे इन ते छा थिए थो ऐं या 15 ॾींहंनि जी जेका इंक्वायरी रिपोर्ट आहे उहा पेश थिए थी, उन इंक्वायरी रिपोर्ट में छा थो अचे इहो वधीक उन मां वाज़े ख़बर पवंदी। प्रोग्राम जारी आहे, हिते वरितो शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त सिंध जे तालीमी निज़ाम में ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया पेश अचनि पिया जेको रिसेंटली सिंध यूनिवर्सिटी दादू कैंपस में पेश आयो, जंहिंमें प्रो वाइस चांसलर पारां जेके हरकतूं कयूं वियूं या जेके उते उन्हनि पारां जेको कयो वियो, उनखां अलावा ख़ासि तौर ते प्रोफेसरनि पारां जेको बाइकॉट कयो वियो आहे क्लासनि जो, त ॿिए तरफ़ वरी शागिर्दनि बि एहतजाज कयो आहे, ज़ाहिर आहे उन्हनि जी बि तालीम मुतासिर थिए थी। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे इनाम शेख साहब, सीनियर तजिया निगार आहिनि ऐं राइटर बि आहिनि, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इनाम शेख साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। इनाम शेख साहब, अव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, जेकॾहिं हाणे उस्तादनि पारां बाइकॉट थींदो या वरी प्रो वाइस चांसलर पारां अहिड़ियूं हरकतूं थींदियूं, नुक़सान त अल्टीमेटली शागिर्दनि खे थींदो ऐं शागिर्दनि इन ॻाल्हि खे तस्दीक कयो आहे त उन्हनि जी तालीम जेका आहे उहा मुतासिर थिए पई। अव्हां छा चवणु चाहींदा इन ते? साईं, ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल ख़ासि करे जेको आहे तालीमी इदारनि में काफ़ी वक़्त खां उस्ताद कंहिं से हल्का आहिनि, उन्हनि काफ़ी प्रॉब्लम्स पैदा कया आहिनि ऐं उन जा के बुनियादी ॻाल्हियूं सम्झण जॻियूं आहिनि। उस्तादनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे बुनियादी तौर ते हिकिड़ियूं जेको आहे न वेलफेयर तंज़ीमूं आहिनि, उहे को सौदाकार एजेंट या बार्गेनिंग एजेंट न आहे जो उहे डिक्टेट कराइनि या हड़तालूं कनि या धमकियूं ॾियनि या इंतज़ामिया खे ब्लैकमेल कनि। पर छो जो कोई इन जो नोटिस वठण वारो कोन्हे, कोई न हिननि जी का रजिस्ट्रेशन आहे पंहिंजो कंहिं इंडस्ट्री डिपार्टमेंट सां या कंहिं अहिड़े कॉमर्स डिपार्टमेंट सां जंहिंमें इंडस्ट्री तस्लीम कयो वियो हुजे ऐं हिननि जा उहे जेके यूनियंस वारा हक़ आहिनि, लेबर यूनियंस वारा, उन्हनि जा इन जो सख़्तु नोटिस वठण जी ज़रूरत आहे। ऐं साॻिए वक़्तु जेके ओवर एम्प्लॉयमेंट थी आहे उन बि इदारनि जे इंतिज़ामी ढांचे खे तमामु लोॾे छॾियो आहे ऐं उते तालीम जे सरगर्मीअ खां
वधीक सॼो ज़ोर हिन ते आहे त हिननि मुलाज़िमनि जा अंगल कीअं खणजनि, हिननि जूं पघारूं कीअं ॾिजनि, हिननि जा अलाउंस कीअं ॾिजनि, हिननि खे इज़ाफ़ा ऐं ॿिया मुतालबा हिननि जा कीअं पूरा कजनि। ऐं ख़ासि तौर ते असांजी सिंध यूनिवर्सिटी जेका आहे उते गुज़िरियल 15-16 सालनि खां 20 सालनि खां हिकिड़ी मख़सूस माफ़िया जो कंट्रोल आहे। उहा सिंडिकेट ते बि कंट्रोल कई वेठी आहे, सेनेट ते बि उनजो कंट्रोल आहे, बोर्ड ऑफ एडवांस स्टडीज़ ते बि उहे हिन, डीन्स कमेटीअ ते बि उहे हिन, कंस्ट्रक्शन जे कम ते उहे हिन, पेट्रोल पंपनि ते उहे हिन, ट्रांसपोर्ट ते उहे हिन, प्लांटेशन ते उहे हिन। उहे उस्ताद पंहिंजो कमु छॾे गुज़िरियल 15-17 सालनि खां यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि ते वेठा आहिनि, जिन खे बिल आख़िर इहो थोरो कयो सिंध हाई कोर्ट जे जजनि सिंधी क़ौम ते, जो इन्हनि खे कढी ऐं ॿाहिरि कयो अथऊं, जो हाणे इश्तिहार था थियनि कि नवां चेहरा, के नौजवान, के नओं नस्ल अचे यूनिवर्सिटी में भर्ती थींदो ऐं उहो कम खे अॻिते हलाईंदो। इन माफ़िया ॿिनि क़िस्मनि जा कम कया। हिकिड़े पासे हिननि प्रोफेसरीअ जे जेके बि सीटूं हूं जाली प्रमोशन वठी ऐं उन्हनि सीटुनि ते पंहिंजा रूमाल रखी ऐं उन्हनि खे रिज़र्व करे हेठियां जेको नई रिक्रूटमेंट हुई उस्तादनि जी उनखे बंदि करे छॾियो। ऐं पर उते पढ़ाइण खां सवाइ रिसर्च एसोसिएट ऐं रिसर्च असिस्टेंट मुक़ररु करे ऐं उन 15-20 हज़ार ते 30-40 हज़ार ते उन्हनि खां क्लास वठाया प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर ऐं काफ़ी ॿिया उस्ताद, ॼण त पढ़ाइण जे अमल खां बि कटिजी विया। ॿिए पासे ते उन्हनि जेको आहे सो इंतिज़ामी पोस्टुनि ते कब्ज़ा करे पंहिंजे मख़सूस लाभियुनि खे फ़ाइदा ॾिना, मख़सूस माण्हुनि खे जेको आहे सो कयो, प्रोमोट कयो ऐं उनजे मुफ़ादनि खे प्रोटेक्ट कयो। हाणे इन सॼी हिकु पासे इन ई तसलसल में हे अॼो काफ़ी वक़्त खां सैयद अज़हर शाह जो जेको रवैयो आहे उहो तव्हांखे नज़र अचे थो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अज़हर शाह खे मां पर्सनली सुञाणा। हू हिकिड़ो महिनती उस्ताद हो ऐं हिकिड़े सुठे पढ़ियल लिखियल ख़ानदानी जेको आहे सो कुटुंब जो, हिकिड़े सुठे कुटुंब जो फर्द हो। ऐं इन सां गॾोगॾु हुन जी डिस्टिंक्शन्स हुयूं। इंग्लैंड मां PhD थियल आहे हुनजी IT में, त हिकिड़ो ज़हीन माण्हू हो। उनखे इन माफ़िया जेका मां चवां थो इन टार्चर ॾेई उन जे सॼे सलाहियतुनि खे बर्बाद करे उनखे साज़िश करे मेन कैंपस जे जेको आहे सो मेन स्ट्रीम मां कढी ऐं कॾहिं रोशरो फिरोज़, कॾहिं जेको आहे दादू एॾे पंहिंजो मोकिले छॾियो त जीअं हिते हू कॉम्पीट न करे सघे, परफॉर्म न करे सघे ऐं मख़सूस माफ़िया जे मुफ़ादनि में हथ न विझी सघे। त इहो हिकिड़ो हुन सां हाणे ज़हनी मसइलो आहे। इन सॼे मसइले जी जांच कराई वञे, इंक्वायरी कराई वञे त इन उस्ताद खे हिकिड़े पढ़ियल लिखियल PhD ऐं ज़हीन ऐं हिकिड़े टैलेंटेड उस्ताद खे कंहिं माण्हुनि टार्चर करे उनखे कार्नर करे ऐं उनखे जेको आहे सो करे ऐं पंहिंजो कयो आहे, इन हालत ते पहुचायो आहे जो उहो हिकिड़ो तमामु जेको आहे सो अंडर परफॉर्म थो करे इदारे में, या उनजो तवाज़ुन सही न आहे या उनजो रवैयो हार्श आहे। अच्छा, इन खां अलावा इनाम साहब इहो बि ॿुधाइजो, हींअर जेका 15 ॾींहंनि जी इंक्वायरी रिपोर्ट आहे सूबाई वज़ीर पारां नोटिस बि वरितो वियो आहे ऐं अव्हां खां पहिरियां असां सां गॾु अज़हर शाह साहब बि मौजूदु हुया। उन्हनि चयो मूं ॿियो अहिड़ो कुझु बि न आहे कयो, मुंहिंजे मथां जेके एलिगेशन्स आहिनि हरासमेंट जा हुजनि ॿिया हुजनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं उस्तादनि खे चयो आहे त तव्हां पढ़ायो। उन्हनि उस्तादनि मथां ज़ाहिर तनक़ीद कई असांजे प्रोग्राम में, पर हींअर अव्हां खां असां इहो ॼाणणु चाहींदासीं ऐं उन्हनि ॿी इहा अहम ॻाल्हि कई त जेका हींअर रिपोर्ट आहे इंक्वायरी रिपोर्ट उन मां उहे बेतमादी उन्हनि इज़हार कई मुंहिंजे प्रोग्राम में। अव्हां इनखे छा ॾिसो पिया त छा हुन बेतमादी हाणे सां इज़हार कई आहे त माना तव्हांखे लॻे थो त हुनजे हक़ में को फ़ैसिलो बहितर न थींदो इन मामले ते? जेको आहे सो साईं इहा ॻाल्हि जेको आहे न हुनखे हक़ आहे पंहिंजी ॻाल्हि करण जो ऐं हू हिकिड़ो पढ़ियल लिखियल मुहज़िब उस्ताद आहे, उनखे इन क़िस्म जी ॻाल्हि जो हक़ आहे करण जो। पर ॻाल्हि इहा आहे त इन में को शक कोन्हे त उन सां हिकिड़ो ज़हनी क़िस्म जा के मसइला आहिनि ऐं प्रेशर में आहे ऐं इहो अॼु ॾींहुं हिकिड़े ॾींहं में न थियो आहे, इहो हिकिड़े वॾे माना 5, 7, 8, 10 सालनि जो प्रोसेस आहे। हुनखे
टारगेट कयो वियो आहे ऐं हुनखे इन हालत ते पहुचाइण में मशहूर जेका ब्लैकमेलर ऐं जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटीअ जी हिकिड़ी माफियाई उस्तादनि जो टोलो आहे, उन इनखे पहुचायो आहे, उन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। इन हिकिड़ो उस्ताद न आहे, एतिरा तव्हां कुझु ॾींहं अॻु ॾिठो त केमिस्ट्री डिपार्टमेंट में हिकिड़ो प्रोफेसर हो, उनखे वाड़ियो वियो हो, उनजी सॼी वीडियो सोशल मीडिया ते आई। अहिड़ी तरह अलाए केतिरा उस्ताद आहिनि जिन सां जुठियूं कयूं वयूं आहिनि, जंहिंजा प्रमोशन रद्द कराया विया आहिनि, जिन खे जेको आहे सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि, उहे एबनॉर्मल थी चुका आहिनि। ऐं सिर्फ़ु इहे मख़सूस ग्रुप जे पंहिंजे तरजीहुनि जे करे ऐं उनजे ब्लैकमेलिंग जे करे, ऐं उन ग्रुप जा हिकिड़ा अहिड़ा उस्ताद जेके मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त मैट्रिक इंटर जो इम्तिहान पास न करे सघंदा, उन्हनि खे फुल फ्लेज प्रोफेसर कराए यूनिवर्सिटी जी तबाही कई वई आहे। उन्हनि खे चार्जूं ॾियारे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे इदाराती ज़वाल जो जेको आहे सो यूनिवर्सिटी शिकार बणाए पिया। त ऐं ॿियो जेको तव्हांखे इन सां मां ॿुधायां ॻाल्हि, उहा इहा आहे त यूनिवर्सिटियुनि में हाणे ट्रेंड थी पियो आहे त असिस्टेंट प्रोफेसर खां पोइ जेको बि उस्ताद मथे अचे थो, उहो इंतिज़ामी पोस्टूं वठण जे चकर में जेको आहे कंहिं न कंहिं ग्रुप जो हाशा बरदार थी थो वञे। यूनिवर्सिटी जे इंट्रस्ट सां, शागिर्दनि सां, क्लासनि सां, लेबोरेटरियुनि सां, सेमिनारनि सां ऐं तालीम सां हुनजी दिलचस्पी नथी रहे। उहो सौ सिधो सियासत में इन्वॉल्व थो थी वञे। पोइ हुनजी ख्वाहिश आहे त हुनखे का न का ॾिनी वञे, छा चइबो आहे, का चार्ज ॾिनी वञे या का पीवीसी शिप ॾिनी वञे। अच्छा, आख़िर में इमाम शेख साहब इहो बि ॿुधाइजो, अव्हांखे छा पियो लॻे? अव्हां मख़सूस टोले जी बि ॻाल्हि कई, अव्हां मख़सूस गिरोह जी बि ॻाल्हि कई, ग्रुप जी बि ॻाल्हि कई। मां अव्हां खां इहो आख़िर में इहो ॼाणणु चाहींदुसि त जेका ही सॼी सूरत हाल आहे यूनिवर्सिटियुनि जी, जेका अव्हां बख़ूबी हींअर ॿुधाई, अव्हांखे लॻे पियो त इन मामले ते सिंध हुकूमत जो किरदारु मशकूक आहे, या वरी जेके उतां जा चूंडियल नुमाइंदा खणी चऊं, या वरी सूबाई वज़ीर या ॿिया जेके वज़ीर आहिनि, उन्हनि जो बि इन मामले ते अमल दख़ल आहे, जेकी बि अॼु यूनिवर्सिटी जी सूरत हाल आहे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहो रुगो पंहिंजो जेका आहे इंक्वायरी, उनखे इहो महदूद न कयो वञे त दादू कैंपस ते छा थियो आहे, इनखे थोरो वाइडन कयो वञे, इन जे सबबनि ते नज़र रखी वञे। ओवरऑल यूनिवर्सिटी में खे गुज़िरियल 15-17-20 सालनि खां जंहिं तरीक़े सां अगरि गवर्न कयो वियो आहे, जंहिं तरीक़े सां उनखे तबाह बर्बाद कयो वियो आहे, जंहिं तरीक़े सां हिकिड़े मख़सूस ग्रुप जी गुंडागर्दी जारी आहे, त गुज़िरियल 15 सालनि खां थियल इंतिज़ामी माली बेक़ाइदगी जी हिकिड़ी भरपूर जांच कराई वञे ऐं उन में जेके जेके मुतासिर उस्ताद आहिनि उन्हनि खे ॿुधो वञे। न त तव्हांखे कोई चङो ख़ासो जेको आहे तादाद उस्तादनि जो ईअं एबनॉर्मल थींदे नज़र ईंदो, ईअं बदिल थींदे नज़र ईंदो, ईअं जेको आहे सो बिलो द स्टैंडर्ड्स परफॉर्म कंदे नज़र ईंदो। ऐं अज़हर शाह जो मां बिल्कुलु हिकिड़ो न्यूट्रल थी तजुर्बो कंदुसि त हुनजो कंडक्ट नॉर्मल न आहे, पर इहो बि ॾिठो वञे त जेके उते उस्ताद आहिनि उनखे कहिड़े ग्रुप जी छह आहे, उहे कंहिंजे चवण ते हलनि था, उहे कीअं बार बार हर शइ ते प्रॉब्लम्स पैदा था कनि। इहो हिकिड़ो रुगो सिंपल मसइलो कोन्हे त हिकिड़े माण्हू पंहिंजे कैंपस जे सरबराह जो जेको कंडक्ट आहे उहो नॉर्मल न आहे। उनखे बि जेको आहे सो ॾिठो वञे, उनजे सबबनि ते गौर कयो वञे, गॾोगॾु जेको उनजे आस पास ॿिया जेके फैक्टर्स आहिनि उन ते बि गौर कयो वञे। तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी हालत मां तव्हांखे हलो तव्हां ॾिसो हली त मौजूदा वाइस चांसलर जेको हिकिड़ो हमदर्द आहे यूनिवर्सिटीअ जो, उहो त पंहिंजी कोशिशि करे थो, पर इहा हिकिड़े ॾींहं में थोरी ठहंदी। तव्हां हुननि खे उन इदारे खे मख़सूस माफ़िया हिकिड़े प्राइमरी जेको आहे सो स्कूल जे सतह ते ऐं सेकेंडरी स्कूल जे सतह ते खणी आई आहे। उन जूं बिल्डिंग्स, उन माफ़िया जी हिकिड़ी शख़्सियत जेका आहे उहा जेका सोशल साइंसिस जी ठहे पई नई बिल्डिंग ते उनजी बि इंचार्ज आहे, के हर कमेटीअ जी इंचार्ज आहे। जेको कन्वेंशन थिए थो, जेका बि एक्टिविटी थिए थी, उन में हिकिड़ो मख़सूस ग्रुप खे अॻिते आंदो थो वञे। इहो सॼो हिकिड़े ॾींहं में गिदू बंदर न थियो आहे। इन जे लाइ हिकिड़ो पूरो अरसो जेको आहे सो प्लान कयो वियो आहे, ज़्यादतियूं कयूं वयूं ऐं माण्हुनि सां जेको आहे नाइंसाफ़ियूं थियूं। ठीक है। थैंक यू सो मच इनाम शेख साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अव्हां
इनाम शेख साहब जी ॻाल्हि ॿुधी ओवरऑल यूनिवर्सिटी जे हवाले सां उन्हनि जो छाकाणि एक्सपीरियंस रहियो आहे त उन्हनि ओवरऑल इन हवाले सां पंहिंजो एनालिसिस पेश कयो त उन में अहम इंकशाफ इहे बि थिया ज़ाहिर आहे इहे यूनिवर्सिटी न सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी बल्कि मखसूस जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उते मखसूस जेके माण्हू आहिनि या ग्रुप ऑफ पीपल चइजे उन्हनि जो कब्ज़ो आहे। इनाम शेख साहब जो उन हवाले सां अहम इंकशाफ थिया। मां ॻाल्हियूं ॿुधियूं। प्रोग्राम पंहिंजी पुञाणी थो पहुचे। मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।